सखर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मेडिकल स्टोरनि ते ड्रग इंस्पेक्टर जा छापा, कार्रवाई दौरान मेडिकल स्टोर सील। लख रुपया मालियत जूं एक्सपायर दवाऊं हथ करण जी दावा। रिपोर्ट मूजिब सखर टाउनशिप, भुट्टा रोड, मियाणी रोड ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मेडिकल स्टोरनि ते जाली ऐं एक्सपायर दवाऊं विकिरो थियण जी शिकायतुनि ते छापा हणी कार्रवाई कई वई। इन दौरान ड्रग इंस्पेक्टर मैडम शफ़क़ चाचड़ जाली ऐं एक्सपायर दवाऊं हथ अचण ते ॿ मेडिकल स्टोर सील करे छॾिया। राब्तो करण ते ड्रग इंस्पेक्टर ॿुधायो त हसास इदारनि जी मदद सां टाउनशिप ऐं भुट्टा रोड वारे इलाइक़े मां हिक मेडिकल स्टोर तां एंटीबायोटिक, पेनकिलर, दिमाग़, शुगर, ॿारनि जा मल्टी वाइटामिन ड्रॉप्स, एंटीसेप्टिक ऐं ॿियूं एक्सपायर ऐं जाली दवाऊं हथ कई वयूं आहिनि, जिन जी मालियत अंदाज़े मूजिब 90 लख रुपयनि ताईं आहे। वधीक कार्रवाई लाइ दवाउनि जा सैंपल चकासण ख़ातिर कराची जी लेबोरेटरी उमाणिया विया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।